दोस्तो, मुल्क में को राणी राणो कोन्हे को। जेकॾहिं मुल्क में इंसाफ़ हुजे हा ऐं को राणी राणो हुजे हा ऐं असांजे इंसाफ़ जो सिस्टम बहाल हुजे हा त शहबाज़ शरीफ़ जेका कल्ह शाम जो प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन खां पोइ हुनखे वज़ीर आज़म हाउस में न पर अडियाला जेल में हुजणु घुरिबो हो। छो त हुकुमरान जो कमु हूंदो आहे आइन जी पासदारी, आइन जी तहत हुकूमत करण, आइन खां मावराए अहकाम जारी न करण, आइन खां मावराए क़दम न खणण। ऐं जेकॾहिं आइन सां गद्दारी कजे थी त पोइ वरी आइन जो आर्टिकल 6 सुजाग थो थिए, जेको असांखे ॿुधाए थो त जेको बि पाकिस्तान जे आइन सां गद्दारी कंदो उन जी सज़ाए मौत आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त असांजा जेके वरी इंसाफ़ जा इदारा आहिनि उहे गैर आइनी क़दमनि खे ज़रूरी करार ॾींदा आहिनि, बवक़्तु ज़रूरत अहिड़ा क़दम खणी छॾनि था। असां वटि अहिड़ा बि मिसाल आहिनि जिन आइन पाकिस्तान खे टिश्यू पेपर चयो, उहे असांजा हुकुमरान थी रहिया ऐं एतिरे ताईं उहे इक़्तिदार में रहिया जेतिरे ताईं उन्हनि खे मौत न आई। उन जे करे जेकॾहिं कल्ह जेका बिलावल सां गॾु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उन में जेकॾहिं असांजे अदालती सिरिश्ते में दम हुजे हा त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान फौरी तौर ते उन नोटिस वठे हा ऐं शहबाज़ शरीफ़ अॼु वज़ीर आज़म हाउस में वेही करे इजलासनि जी सदारत करण बजाए अडियाला जेल में हुजे हा। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था न। कल्ह बिलावल भुट्टे ज़रदारीअ वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई ऐं हुनखे ॿुधायो त सिंध वासी सिराइपा एहतजाज आहिनि, हुननि असांजूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि, हू कैनालनि जे मसइले ते पोइ हिते हटण लाइ तयारु कोन्हनि के। वज़ीर आज़म चयो त जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे, राणा सनाउल्ला बि हुनखे ॿुधाए चुको हो त साईं उहो हर क़िस्म जूं गारियूं बि असांखे ॾेई रहिया आहिनि, सिंध वासी असांजा रोड रस्ता बंदि करे छॾिया आहिनि, पंजाब में KPK में उतरनि इलाइक़नि में खाधे पीते जे शयुनि जी खोट थी वई आहे, तेल जा सवें टैंकर रस्तनि ते बीही विया आहिनि, असांखे थोरो पोइ ते हटणु घुरिजे। त वज़ीर आज़म साहब टेक्निकली हिकु ॻाल्हि कई त ठीकु आहे, असां 2 मई ते CCI जो इजलास था घुरायूं, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट, जंहिंखे गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल बि चवंदा आहियूं, उन जो इजलास था घुरायूं, उन में इहो फ़ैसिलो रखंदासीं। कालाबाग जो फ़ैसिलो बि उन रद्द कयो हो, पोइ हिन में असां अक्सरियत राय ॾिसंदासीं ऐं उन खां पोइ इहो फ़ैसिलो रद्द कंदासीं। इहो हिकिड़े क़िस्म जो लॉलीपॉप क़िस्म जो ॾिनो वियो। हाणे मसइलो इहो आहे त जेकॾहिं तव्हां इन मसइले खे CCI में काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में खणी था वञो, जंहिंजी मंज़ूरी सां रद्द कंदो त महिरबानी करे इहो त ॿुधायो न त इहो फ़ैसिलो कंहिं कयो हो जंहिं तहत तव्हां कैनालनि जी तामीर शुरू करे ॾिनी। ॻाल्हि सम्झ में अचे थी न। जेकॾहिं इहो फ़ैसिलो कैनाल तामीर करणा आहिनि CCI खे, त पोइ CCI जे फ़ैसिले खां मावराए अदालत फ़ैसिले खां तव्हां जेके आइन जा मुहाफ़िज़ आहियो, तव्हां जॾहिं गैर आइनी क़दम खणंदव त तव्हां पाण ॿुधायो त जेकॾहिं असां वटि इंसाफ़ हुजे हा त हू वज़ीर आज़म हाउस में हुजे हा या जेल में हुजे हा, पर असां वटि इंसाफ़ कोन्हे को, हुनखे कुझु बि न थींदो। मौला अली अलैहिस्सलाम खां जॾहिं कंहिं पुछा कई त साईं फलाही रियासत जो तसवुरु छा आहे, फलाही रियासत कंहिंखे चइबो आहे, त पाण 3 दफ़ा चयूं इंसाफ़ इंसाफ़ ऐं इंसाफ़। जिते इंसाफ़ हूंदो उते फलाही रियासत हूंदी, जिते कानून सभिनी लाइ हिकु जहिड़ो हूंदो उते इंसाफ़ हूंदो। हिते तव्हां ज़मीनूं ॾेई छॾियूं लखें एकड़, हिते तव्हां कैनालनि जी तामीर शुरू करे ॾिनी, हिते तव्हां रोड रस्ता सड़कूं उन्हनि तरफ़ ठाहिणु शुरू कयूं, उन्हनि जा इश्तिहार ठाहे त भई चोलिस्तान गैर आबाद इलाइक़ो असां उनखे आबाद था कयूं, इश्तिहार हलाए उहे शुरू करे ॾिना ऐं CCI खे ख़बर ई कान का। यानी ॾिसो न कहिड़ी क़िस्म जी नाइंसाफ़ी आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी क्रेडिट पई खणे त हुन जे जीअं कालाबाग डैम रद्द करायो तीअं हे बि रद्द कराईंदी, पर पीपल्स पार्टीअ खां हिकिड़ो नंढड़ो सुवालु आहे त बाबा तव्हां कैनाल रद्द कराइण जो भले क्रेडिट खणो, पर कैनालनि जी मंज़ूरी ॾियण जो डिस्क्रेडिट कंहिंखे था ॾियो?
कैनाल तामीर करण जी इजाज़त ॾियण जो, कैनाल तामीर करण जी जेका मीटिंग थी, जेका 8 जुलाई 2024 ते थी ऐवान सदर में, उन जो डिस्क्रेडिट कंहिंखे था ॾियो? उहो बि त ॾियो न। क्रेडिट तव्हां भली खणो, क्रेडिट तव्हांजो, डिस्क्रेडिट उहो वरी अलाए कंहिं ॿिए जो, उहो हवा में हलियो वियो। कल्ह निसार खोड़े चयो त 3 ॾींहं असां हिन ॻाल्हि ते जशन मल्हाईंदासीं। भले मल्हायो, जी मल्हायो। ख़ुर्शीद शाह, निसार शाह, ख़ुर्शीद शाह, नासिर हुसैन शाह वारनि त सखर में वरी आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो बि कयो। मुराद अली शाह चयो त हाणे कैनाल तामीर थियण वारो मनसूबो ख़तमु थी वियो आहे, हाणे धरणा ख़तमु थियणु घुरिजनि। साईं बाबा, असां बिल्कुलु धरणा ख़तमु थियणु घुरिजनि, तव्हांजी ॻाल्हि जी हिमायत था कयूं। हींअर ताईं जो तव्हां चवंदा रहिया त कैनाल कोन था ठहनि, का ॻाल्हि कान्हे, हीअं कोन्हे, हू कोन्हे, उहा ॻाल्हि, उहे लफ़्ज़ काॾे विया? वकीलनि फौरी तौर ते हिन ॻाल्हि ॿुधण खां पोइ चयो त असां त CCI इजलास जी न ॻाल्हि कई आहे, न असां कंहिं ॿी ॻाल्हि कई आहे, न कंहिं घणी पटराइण जी ॻाल्हि कई आहे। सिंपल ॻाल्हि कई आहे त असांखे नोटिफिकेशन ॾियो। जॾहिं हिकिड़ो ई गैर क़ानूनी क़िस्म जा कैनाल ठहनि पिया, जंहिंजी CCI खे बि ख़बर कान्हे, त हिकिड़े नोटिफिकेशन कढण में देरि छाजी आहे? हज़ारे माण्हुनि खे परेशान कयो वियो आहे, पंजाब जे हज़ारे न किरोड़े माण्हुनि खे परेशान कयो वियो आहे। उन्हनि वटि रसद जूं शयूं घटिजी वियूं आहिनि, उन्हनि जा जेके कारखाना बंदि थियण ते अची विया आहिनि, उन्हनि जा मज़दूर बेरोज़गार था थियनि, रुॻो तव्हांजी होॾ जे करे। सिंधवासी पंहिंजे एहतजाज लाइ रोडनि रस्तनि ते पंहिंजूं मायूं, बचा, ॿार, ॿुढा वठी अची वेठा आहिनि, ऐं हिन एहतजाज सिंध में हिकु नई तारीख़ रक़म कई आहे, नओं अदब तख़लीक़ कयो आहे, नई हज़ारे क़िस्म जा शेर ठही विया आहिनि, नज़म ठही विया आहिनि, आज़ाद नज़म ठही विया आहिनि। अॻिते हली करे कहाणियूं ईंदियूं, नाविल लिखिबा हिन ते। तमामु माण्हुनि जो जज़्बो ॾिसो न, डॉक्टर अचनि था लाड़काणे मां, डॉक्टर अचनि था कनि ॿियनि शहरनि मां, नौशेरे फिरोज़ मां अची उते करे वेही कैंपूं था लॻाइनि, त वरी दादूअ मां हजम था अचनि, धरणे में वेठलनि जी मुफ़्त में सेरब था कनि। माण्हुनि जो जज़्बो त ॾिसो न। माण्हू चिंकियुनि ते 100-200 किलोमीटर पंधु करे चिंकीअ ते चढ़ी था अचनि, त वञी पंहिंजे भाइरनि सां, पंहिंजे भेनरुनि सां हिकु थियूं। थोरो सोची सम्झी करे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे क़दम खणणा आहिनि। हिकु आइनी माहिर जो चवणु आहे त जेको CCI जो इजलास थींदो, छो त मरियम नवाज़ ऐं उज़मा बुखारी वारा उहे त होॾ ॿधी बीठा आहिनि न, त असां कैनाल हर हाल में तामीर कंदासीं। मुराद अली शाह केरु थींदो आहे, पसंद हुकूमत केरु थींदी आहे, संजो आम केरु थींदो आहे असांखे रोकण वारो? इहा साॻी ॻाल्हि जेका आहे सा राना सनाउल्ला केतिरा दफ़ा दोहराए चुको आहे। साॻी ॻाल्हि ॿियनि शाइस्ता लफ़्ज़नि में मुसद्दिक़ मलिक करे चुको आहे त भई गैस ॾींदा हुआ, बाक़ी पाणी ॾींदव त छा थी पवंदो, तव्हां मरो त वञी मरो, असांजो तव्हां सां वास्तो कोन्हे। गैस बि असांजी, पाणी बि असांजी, थर जी बिजली बि असांजी, थर जो कोयलो बि असांजो। असां तबाह थियूं त पिया थियूं। असांखे न गैस घुरिजे, न पाणी घुरिजे, न तेल घुरिजे, ॾुख असांजो मुक़दर हुजनि। हिन वक़्तु या लफ़्ज़नि जी हेरा फेरी केतिरी बि कजे, पर इहा हक़ीक़त पंहिंजी जाइ ते आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु भले मुल्क जी 3 नंबर वॾी पार्टी पाण खे चवे, पर उहा रहिजी सिंध जे 4 डिवीज़नुनि जी पार्टी वई आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में ई पहिरीं हुकूमत में 88 वारी में पंजाब पीपल्स पार्टी जे हथनि मां जीअं निकितो आहे, त वरी पीपल्स पार्टी उनखे वराए न सघी आहे। तंहिंजे करे बिलावल लाइ तकलीफ़ूं न करियो, पैदा न करियो, बिलावल जी सियासत खे तबाह न करियो। बिलावल जी इज़त एहतराम जेको माण्हुनि जे दिलनि में मोहतरमा जे फ़र्ज़ंद हुजण जे करे बिलावल जो एहतराम हुयो, उनखे तबाह न करियो। सिंध वासियुनि सां हिकु थी बीहो, जीअं सिंध वासी चवनि था। हाणे ईअं बि थी सघे थो त मुराद अली शाह चवे त असां इहो मनसूबो रद्द करायो आहे, तंहिंजे करे धरणा ख़तमु थियनि, ऐं मुराद अली शाह जी हुकूमत ते कल्ह खां वठी इहो प्रेशर पइजी चुको आहे त हाणे धरणा ख़तमु करा, रोड ख़ाली करा, घटि में घटि रोड ख़ाली करा। जेकॾहिं ज़बरदस्तीअ सां रोड ख़ाली कया था वञनि, त इहो सम्झो त तव्हां
न रुॻो सिंध जा रोड था ख़ाली करायो, न रुॻो पंजाब वेंदड़ रस्ता था बहाल करियो, पर तव्हां बिलावल जी सियासत ते बि मंधीणो था हणो। पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अला भाई।